अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब खां पहिरियां तव्हां ही बोर्ड पढ़ो त हिन बोर्ड ते छा लिखियलु आहे। हिते लिखियलु आहे त दादू 12 किलोमीटर। ठीकु आहे, हिन खां मां पोइ तो आयो आहियां त दादू 19 किलोमीटर पोयां 19 किलोमीटर हुयो। 1 किलोमीटर खां पोइ वरी आयो आहियां त 12 किलोमीटर। हाणे अॻिते हलूं था, ॾिसूं था, तव्हांखे ॾेखारींदो थो हलां त माशा अल्लाह सरियाम। हिनखे असां सिंधी में चवंदा आहियूं, पंहिंजे टर्मिनोलॉजी ड्रामनि में भंड चवंदा आहियूं असां हिनखे, वॾो भंड आयो अथनि। सो बाक़ी हिकिड़ो किलोमीटर आहे साम्हूं। हिन वक़्तु असां सेवण खां दादू वञी रहिया आहियूं। सो अल्हम्दुलिल्लाह हिन दोस्त इहा ॻाल्हि त कई, पर मां चयो त ॾिसूं हाणे जेको आहे वाक़ई में ईअं आहे। वरी वाक़ई ॾिठुमि त पोयां खां जेके किलोमीटर मां काउंट कंदो पियो अचां त सभु उबता सुबता लिखियलु हुया। हाणे हे त लिखियलु हुया पोयां 12 किलोमीटर। हाणे ॾिसंदासीं साम्हूं जेको बोर्ड अचे थो त इन ते घणा किलोमीटर लिखियलु आहे। हक़ीक़त ॿुधायां त ईअं 100 तोपुनि जी सलामी ॾिजे हुन जवान ऐं पुट खे जीअं इहो लिखियो आहे। हल वरी छा त वरी लिखायो आहे की वरी वॾी मश्करी थी हले सिंध में, जीअं जंहिंखे सम्झ में अचे थो उहो हूअं करे थो। गंदो हले भली लाइव को बि हिन में हो न आहे, वन टेक आहे। हाणे 13 किलोमीटर दादू थी वियो बाबा। अॻोड़े 12 किलोमीटर हुयो न। बी पोइते अॻोड़े 12 किलोमीटर दादू हुयो त 1 किलोमीटर क्रॉस करे आयासीं त हाणे 11 किलोमीटर हुजे न। हाणे 13 किलोमीटर अलाए छा उबता हलूं था पिया। हल जीअं ज़िंदगी गुज़रे थी, हल मौला बस था। असांजे सिंधियुनि जा नसीब पियो हले थो जान। अञा हिकिड़ो बोर्ड ॾेखारे थो दोस्त आहे मुंहिंजो। अञा हिकिड़ो बोर्ड ॾिसंदासीं, ॿई खणे पसण करण पिरीअ जे। बसि साईं इहो हिते बेत ठहियो कोन, पर माना मां टाइम लैप्स खां बहितर आहे त मां कुझु न कुझु बयानु कजे। हाणे 12 किलो हे 12 किलो घणा किलोमीटर 13 किलोमीटर हे उबतो हणी आहे न। हल वरी ॾिसूं था त हाणे पर हे त अञा हिकिड़ो ॾिठो न तव्हां त 1 ॿिनि जो भंड हुयो। अॻोड़े त मां ॾिठो 11 किलोमीटर में ठक त 19 किलोमीटर। मां चयो हे छा आहे यार, न पहिरियों 19 किलोमीटर पोइ लिखियलु हो 11 किलोमीटर। ॾिसूं था हाणे दादू वरी 12 किलोमीटर परते थी। 1 मिंट बि ओ मुंहिंजा अल्लाह साईं, ओ मुंहिंजा अल्लाह साईं, दादू 12 इन दादू में आ जादू, इहो अथई जादू। तूं मन हलो हला कदे खुटंदो कोन रस्तो, उते ई बीठो अथई दादू हलिया 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 दादू हलिया 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 दादू हलिया हलिया हलिया। इहो अथई दादूअ में जादू मुंहिंजा जानी। हिते कहिड़ा भंड ॾेखारिया आहिनि बाबा। दादू हलिया 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 अशरफ तारा दादू हलिया 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 दादू।